क़ौमी अवामी तहरीक पारां 22 मई मोहब्बत सिंध रैली में शहीद थींदड़नि जी याद में पिपरी फुटबॉल ग्राउंड ते जलसे आम लाइ सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। उन हवाले सां क़ौमी अवामी तहरीक ज़िले मलीर जे सदर काशिफ ख़ासखेली प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मोहब्बत सिंध रैली जो मक़सद 22 मई 2012 खां शुरू थियो हुयो। उन वक़्तु MQM जो उरूज हुयो जंहिं मुहाजिर सूबे ठाहिण जी प्रोपेगंडा शुरू कई हुई। उन वक़्तु लियारी में अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻवाणी में मोहब्बत सिंध रैली कढी जंहिं में मुहाजिर सूबे जी ॻाल्हि कंदड़नि खे निस्तो नाबूद कयो वियो। उन रैली में असांजी बहादुर न्याणी ग़ज़ाला बतूल सिद्दीकी शहीद थी वई हुई। मोहब्बत सिंध रैली जो बुनियादी मक़सदु आहे त सिंध में थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद करे सिंधी माण्हुनि खे बाशऊर ऐं मुनज़िम करे बहितरीन जिदोजहद लाइ तयारु कजे ऐं उन्हनि में शऊर इल्म ऐं सम्झ ॾेई थींदड़ ज़ुल्म जे ख़िलाफ़ मैदान ते आणणु आहे। मलीर पिपरी फुटबॉल ग्राउंड जलसे आम में क़ौमी अवामी तहरीक जो मरकज़ी सदर अयाज़ लतीफ़ पलीजो समेत सिंध परस्त अदीब दानिश्वर लेखक ऐं ॿिया अॻवान पिणु ख़िताब कंदा।